जी शहदादकोट ए सेक्शन पुलिस गुज़िरियल राति देर सां कुबो बस स्टैंड वटि ख़ुफ़िया इतला मिलण ते कार्रवाई करे हिकु लेडी मिसमात कज़बानो खे 60 पैकेट गुटखा सुपारी बरामद करे संदसि ख़िलाफ़ शहदादकोट थाणे ते कार्रवाई करे छॾी आहे। इन ॾिस में SHO ए सेक्शन शहदादकोट अख्तर अबड़ो ॿुधायो आहे त ख़ुफ़िया इतला मिलण ते गुज़िरियल राति पुलिस कार्रवाई करे कुबो बस स्टैंड वटां हिकु औरत कज़बानो जेका लाड़काणे जी रिहायशी ॿुधाए वञे थी उन वटां 60 पैकेट गुटखा सुपारियूं बरामद करे उन ख़िलाफ़ु कार्रवाई जेको आहे सो करे छॾी आहे ऐं संदसि ख़िलाफ़ु वधीक पुलिस थाणनि तां संदसि क्रिमिनल रिकॉर्ड पिणु घुरायो पियो वञे। साले कोसो एबरद न्यूज़ शहदादकोट।